नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में खबर ॾींदा हलूं त मिठी में मुतासिर भील बिरादरी इंसाफ़ लाइ 14 ॾींहं भी बुख हड़ताल कैंप जारी रखी। इन ॾस में ॻोठ मालहणो खांजी जे मुतासिरन विष्णु भील, खीमो भील ऐं ॿियनि चयो त असांजा घर ढाहे बेघर कयो वियो, असांखे कूड़नि केसनि में फासाए तंग कयो पियो वञे, पर असांजी दां न DC थरपारकर ॿुधे थो न वरी सिंध हुकूमत ॿुधे थी। इन्हनि चयो त DC ऑफिस थरपारकर जो बाअसर क्लार्क नरसिंह ठाकुर ऐं क्लार्क स्वरूप सिंह ठाकुर असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, पर इंसाफ़ न थियो। जेकॾहिं इंसाफ़ न थियो त ॿीहर DC ऑफिस जे अॻियां जल्द धरणो हंयो वेंदो। ॿिए पासे PTI MNA जय प्रकाश लोहाणा ॻोठ मालो खांजी वारो मसइलो क़ौमी असेंबली में उथारण ऐं पॉइंट ऑफ ऑर्डर ते ॻाल्हाइण खां पोइ स्पीकर क़ौमी असेंबली IG सिंध ऐं चीफ सेक्रेटरी खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।